बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं हूं उस्ताद अब्दुल गफ़ार। आप देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल। दोस्तों, एक नए सबक के साथ आपकी खिदमत में। दोस्तों, आज हम सिंध टेक्स्ट बुक क्लास 6 में से सबक 14 पढ़ेंगे, जिसका उन्वान है आसमान। आप दोस्तों से गुजारिश है, अगर आप चैनल पे नए हैं तो चैनल को सब्सक्राइब, वीडियो को लाइक, शेयर और अपनी कीमती राय से हमें ज़रूर आगाह करें। चलते हैं सबक को सिंधी में पढ़ने की तरफ। सबक 14 आसमान। कें हालते हली थो, कें चालते चली थो, मूंसां न ॻुझे सली थो, पाणा परे झली थो। ए आसमान नीला, तारन संदा वसीला, तेज़ी नज़र निहारी, धरतीअ ते बाहे ॿारी, माठी निगह सां ठारी, थो हेठि खीर हारी। तुंहिंजा ही नेण नियारा, सिज चंड नाम वारा, वासींग फण पटन था, हिक ॿिए सां मण मटन था। कीअं सीघ में सटन था, कीअं जल्द में झटन था। अहिड़ियूं अजीब रांदियूं आहिनि किथां तो आंदियूं। गजगोड़ जीअं गजे थी, मुरलीअ जी धुम मचे थी, नांगिण खिवण अचे थी, लहरियूं हणी नचे थी। तुंहिंजो अंदर छिॼे थो, रहंदे भिंजर भिॼे थो। सुहिणा लॻड़ सदाईं, थो इंड लठ जां ठाहीं, बादल मथां उॾाहीं, छा रांदि थो रचाहीं। छा सुबुह सोन ॾंगी, छा शाम लहल रंगी, धरतीअ सां सिर घसाइण, ॾूरां रुॻो पसाइण, दोखो नज़र खे लाइण, ऐं भोरड़ा भुलाइण। तो ॾांहुं भॼां मां जीअं थो, बेवस भॼें तूं तीअं थो। किशन चंद बेवस।